सिंधु महासभा पाण सिंधी जॾहिं सिंध में आया थे तो इलाही तकलीफ़ हुई, लेकिन हाणे पाण के इलाही पैसा भी और संस्कार भी आहिनि, लेकिन कुछ तकलीफ़ हाणे भी आहिनि जीअं पंहिंजा सिंधी शासन में वञनि, प्रशासन में वञनि और जेका सिंध में हिते अचनि था उन्हनि खे नागरिकता और ॿी सुविधा आसानी सां मिली सघे और ॿियूं घणी ॻाल्हियूं जेकी चिंतन मंथन कंदासीं ऐं उनजो समाधान कंदासीं। तो 1 सितंबर जो प्रोग्राम और साईं हिते पूरे छत्तीसगढ़ में लगभग 150 सिंधी पंचायतें आहिनि और 150 ॿियूं संस्था, सभी 300 संस्था एक साथ मिली करे पाण प्रोग्राम कयूं और एक डायरेक्टरी जो भी विमोचन थींदो हुते जंहिंमें सभी अध्यक्ष जो उनमें फोटो हूंदो। तो प्रोग्राम में इलाही सपना आहिनि सिंधी समाज लाइ, लेकिन वो तॾहिं पूरा थी सघंदा जॾहिं ब्रॉशर के स्पर्श थींदो साईं जो। साईं सां मां निमाणी वेनती कंदुमि ब्रॉशर के विमोचन कंदा। राजू भाई, भीमन दास जी, निकी दासवानी, प्रेम भैया पाण अचनि ऐं हेल्प कंदा। अमित जी, मनीषा, शांति, पलक, दिनेश, हुनर अची करे साईं सां स्पर्श कराईंदा और साईं सां निमाणी वेनती कि 1 सितंबर उन प्रोग्राम में शामिल थी करे साईं आशीर्वाद ॾींदा।